अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम ओपन फोरम में आऊं आहियां ताहिरा वज़ीर। अॼोके प्रोग्राम में नाज़रीन असीं ॻाल्हाईंदासीं जेके असीं गुज़िरली आवाम लाइ हिकु सोशल मीडिया ते सवाल बि रखियो त एंटी करप्शन खाते जी जेके कार्रवायूं आहिनि उहे केतिरियूं असराइतियूं साबित थियूं आहिनि। इन हवाले सां जेके आवाम पारां रदअमल ॾिनो वियो आहे, जेके कमेंट्स कया पिया आहिनि सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते, असां इहे शेयर कंदासीं नाज़रीन। ज़ाकिर कादरी साहिबु लिखियो आहे त इहो जेको रेशो आहे कारकर्दगी जे हिसाब सां कैलकुलेट कयो, जेकॾहिं गुज़िरियल साल 50% ऐं हींअर 30% आहे त 20% जेका आहे करप्शन उहा घटि थी आहे। इक़बाल अहमद साहब लिखियो आहे त सिंध मां करप्शन ख़तमु थियणु नामुमकिन आहे। जेसिताईं का मज़बूत ओपोज़िशन न ईंदी तेसिताईं अवाम जा सूर ऐं रोज़गार जा मसइला हल न थींदा। अली मोहम्मद साहब लिखियो आहे त सभु पंहिंजे हिसे पती जे पोयां आहिनि। जेकॾहिं एंटी करप्शन जो डप ऐं सज़ा हुजे त केर बि करप्शन करण जी हिमत ई कोन कंदो। वकार अहमद मंगरियो साहब लिखियो आहे रुगो कार्रवाइनि सां करप्शन मुकमल तौरु ख़तमु न थींदी, इदारनि खे सियासी मुदाख़लत खां आज़ादी ऐं ईमानदार ऑफिसर ॾिना वञनि। पहलवान शाह साहब लिखियो आहे त एंटी करप्शन पारां कंबर शहदादकोट ज़िले में का ख़ासि कारकर्दगी नज़र न पई अचे। हिज़बुल्ला ख़ान भुट्टो साहब लिखियो आहे त एंटी करप्शन बसि हिकु इदारे जो नालो आहे, का बि कार्रवाई कोन थो करे। हिकु ॿिए पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ज़िलो शिकारपुर पारां लिखियो वियो त सिंध हुकूमत में को बि इदारो इंसाफ़ सां कमु न पियो करे, पोइ खणी नैब हुजे, FIA, एंटी करप्शन या कोर्ट सॻोरियूं। इरशाद अली सुमरो साहब लिखियो आहे जॾहिं एंटी करप्शन ऑफिसर्स खे पोस्टिंग ॾियण वारा ई करप्शन में मुलविस हूंदा त इदारे खे कमु केरु करणु ॾींदो। जर्नलिस्ट M इब्राहिम सिठार लिखियो आहे जेसिताईं वॾनि वागुनि में हथ न पवंदा तेसिताईं करप्शन जो ख़ात्मो नामुमकिन आहे। एहसन चांडियो साहब लिखियो आहे टंडो बागो टाउन कमेटी में 5 सालनि खां हिकु घिटी बि नाहे ठही। एंटी करप्शन वारा कुझु रक़म वसूल करे ख़ामोश थी वञनि था। नसीम कलहोड़ो साहब लिखियो आहे त एंटी करप्शन फज़ूल खातो आहे जेको रुगो ऑफिसर्स ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई करे थो। अब्दुल नबी खोसा साहब लिखियो आहे त एंटी करप्शन जूं जेके कार्रवायूं थियूं आहिनि उहे किथे थियूं आहिनि, जेके बाद में त सरेआम हर इदारे में करप्शन हले पई। बरकत अली लगारी साहब लिखियो आहे दादू ज़िले में ऐं जोही तालुके में ॾींहों ॾींहुं करप्शन में वाध थी रही आहे। अबू मोहम्मद रजब सोलंगी साहब लिखियो आहे रुगो तरीक़ो मटियो आहे, हाणे असां कॉल करायूं था त पैसा वठो, कमु करे ॾियो। ऐं निसार अली जसकानी साहब लिखियो त एंटी करप्शन रुगो इदारो बि आहे, बाक़ी कमु ज़ीरो आहे। मसूद अहमद बमरो साहब लिखियो त को बि फ़र्क़ु न आहे पियो, करप्शन उरूज ते आहे। जॾहिं त अब्दुल्ला सुमरो साहब लिखियो त एंटी करप्शन जा ऑफिसर पाण करप्शन कंदड़नि जा भाङे भाईवार बणियल आहिनि। नाज़रीन ही आवाम जी जेका राय आई आहे उहा अवां सां शेयर कईसीं। नाज़रीन आवाम जी राय अवां ॿुधी एंटी करप्शन जे खाते जी कार्रवाइनि जे हवाले सां जेको आवाम पारां रदअमल ॾिनो वियो आहे, आवाम जी राय कहिड़ी आहे उहा अवां सां शेयर कईसीं। हिन वक़्तु इन ई मामले ते असीं ॻाल्हाईंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तज़निगार इमदाद सुमरो साहब असां सां टेलीफोन ते मौजूदु आहिनि। इमदाद सुमरो साहब, ही जेका सिंध में एंटी करप्शन जूं जेके कार्रवायूं आहिनि अवां छा था सम्झो त इहो एहतसाब आहे या रुगो ॾेखाव आहे, ऐं ताज़ियूं जेके कार्रवायूं आहिनि इहे केतिरियूं असराइतियूं साबित थियूं आहिनि? ॾिसो, सिंध में जेको सूबाई जेको एंटी करप्शन जो जेको खातो आहे इहो मुंहिंजे ज़ाती राय में जंहिंजा मूं वटि सबूत बि आहिनि, सिंध जे अवाम जे टैक्सनि जे पैसनि जो ज़ियान आहे। इन खाते जो को बि कमु असांखे वाज़े तौर ते नज़र ई कोन थो अचे। हिन महिल ताईं हिन एंटी करप्शन खाते जो को सर्विस स्ट्रक्चर कोन्हे, को वॾे पैमाने ते उन में XPCS जा ऐं DMG जा ऑफिसर अचनि था जेके अहम सीटुनि ते उहे ई वेठल आहिनि। मिसाल चेयरमैन एंटी करप्शन ज़ुल्फ़कार शाह, उहो DMG जो ऑफिसर आहे, ऐं जेको DG एंटी करप्शन आहे सलीमुल्लाह ओढो साहब, उहो XPCS जो ऑफिसर आहे। अहिड़े तरीक़े सां डिप्टी डायरेक्टर, असिस्टेंट डायरेक्टर जे पोस्टुनि खां वठी डायरेक्टरनि जी पोस्टुनि ताईं सभु DMG ऐं XPCS जा ऑफिसर तव्हांखे हुते क़ाबिज़ नज़र ईंदा। जेको असल कैडर ऑफिसर आहे उहो उन वटि त को पावर ई कोन्हे, को इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, ज़्यादा में ज़्यादा डिप्टी डायरेक्टर या हिकु डिवीज़न में शायदि को डायरेक्टर हुजे, बाक़ी त सिर्फ़ु XPCS ऐं DMG जो असांखे कब्ज़ो थो नज़र अचे। ऐं जेको सिंध जो एंटी करप्शन खातो आहे, जंहिंखे अक्सर सिंध जा माण्हू एंटी करप्शन खातो चवनि था, उहो बिल्कुलु सही चवनि था। हिननि जो अमल दख़ल सिर्फ़ु हेठियनि अमलदारनि ते, क्लार्क ते, कंहिं क्लार्क लेवल जे ऑफिसर ते या के अहिड़े माण्हूअ ते हूंदो जंहिंजो को ओही वाही न हुजे, जेको हिननि जे सिस्टम खां ॿाहिरि, जेको करप्ट सिस्टम खां मौजूदु आहे, जेका गवर्नमेंट आहे हुनजे करप्ट सिस्टम खां ॿाहिरि हुजे, उन ते हिन जो अमल दख़ल हुजे थो। या सिंध जा हुकुमरान या कंहिं बि दौर जा हुकुमरान
कंहिं माण्हू खे सज़ा ॾींदा त उहो एंटी करप्शन ते केस ॾींदो, बाक़ी त एंटी करप्शन जो को बि कमु असांखे नज़र कोन थो अचे। अच्छा, उन खां पोइ वरी सिंध जो जेको चीफ सेक्रेटरी आहे आसिफ हैदर शाह साहब, उन जा वाज़े तौर ते हिननि खे वर्बल अहकामात आहिनि त कंहिं बि सूरत में रेवेन्यू जो कंहिं बि माण्हूअ खे टच न कयो वञे। एक्सपीसीएस, पीसीएस, डीएमजी ऐं रेवेन्यू सां लाॻापियल कंहिं बि माण्हू खे टच न कयो वञे। सिर्फ़ु गुज़िरियल 2-3 महीननि में तव्हां ॾिसंदो त 4 ऑफिसर, जिन में 2 डायरेक्टर ऐं हिकिड़ो डिप्टी डायरेक्टर ऐं हिकिड़ो असिस्टेंट डायरेक्टर, उन्हनि खे सिर्फ़ु इन जे करे पंहिंजी पोजीशन्स तां हटायो वियो जो हुननि रेवेन्यू डिपार्टमेंट जे करप्ट कामोरनि खे या त ख़त लिखियो या पाण वटि तलब कयो या उन्हनि ते FIR कटी आहे। इन जे करे एंटी करप्शन खातो माना सिर्फ़ु हा, ॿियो हिन जो जेको कारण आहे उहो आहे त हुकुमराननि जा कपिड़ा धोइण, गंदा कपिड़ा धोइण। नेब में जेके केस आहे, जेके वरी कानून साज़ी जे ज़रिए एंटी करप्शन में आया, उहे धड़ाधड़ ख़तमु कया विया आहिनि। कराची एंटी करप्शन में त कराची डिवीज़न जी एंटी करप्शन में त तमामु वॾे पैमाने ते मिनिस्टर्स जा, MPA, MNA ऐं वॾनि ऑफिसरनि जा ख़तमु कया विया आहिनि। ऐं हिकिड़ी रिश्वत जी बाज़ार गरम आहे। बाक़ी ॿियूं जेके डिवीज़नूं आहिनि कराची सां गॾु, ॿियूं जेके डिवीज़नूं आहिनि, हैदराबाद डिवीज़न आहे, तव्हांजी मीरपुर ख़ास डिवीज़न आहे, तव्हांजी सखर डिवीज़न आहे, नवाबशाह डिवीज़न आहे, उहो सिर्फ़ु डिपार्टमेंट्स जेके ॿिया जेके कमज़ोर डिपार्टमेंट आहिनि उन्हनि खां भत्तो वठण जो हिकिड़ो माना सिस्टम आहे। बाक़ी त एंटी करप्शन जो को अमल दख़ल या कार्य पूरे सिंध जे इन हुकूमती कार वहिंवार में नज़र कोन थो अचे। अच्छा, इमदाद सूमरा साहब, असां जेको सोशल मीडिया ते सवाल रखियो उन में माण्हुनि जो इहो ई चवणु हो त जेको एंटी करप्शन जो इदारो आहे उहो सियासी असर हेठि आहे। अव्हां जी नज़र में इहो अव्हां छा था सम्झो त एंटी करप्शन जेको इदारो आहे उहो आज़ादु आहे या वाकई सियासी असर हेठि आहे? मां इहो अर्ज़ु कयो त एंटी करप्शन डिपार्टमेंट जो त को अमल दख़ल आहे ई कोन, असर त कंहिं बि क़िस्म जो उन्हनि जो कोन्हे को, ऐं मुकमल तौर ते सियासी इदारो आहे। इहो को अवामी इदारो या हुकूमती इदारो या ब्यूरोक्रेसी जो को इदारो त नज़र ई कोन थो अचे, न को कानून लागू कंदड़ इदारो नज़र थो अचे, न ई करप्शन रोकण जो को इदारो आहे। हर ज़िले में जेके हिननि डिप्टी डायरेक्टर हींअर विहारिया आहिनि सर्किल ऑफिसर्स जे नाले ते, उन्हनि जो कमु सिर्फ़ु इहो आहे त मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स खां, सरकारी खातनि खां मंथली ओगाड़ी कनि ऐं उन में पंहिंजो हिसो रखनि ऐं ॿी मंथली मथे मोकिलिनि। बाक़ी त एंटी करप्शन जो को बि असांखे अमल दख़ल नज़र कोन थो अचे, मुकमल तौर ते सियासी आहे ऐं हिन जो को बि अमल दख़ल कोन्हे। अॼु ॾींहं ताईं हिननि जो जेको कन्विक्शन रेट आहे उहो 5% खां बि घटि आहे। तव्हां कान ॿुधो हूंदो त एंटी करप्शन खाते को केस दाख़िल कयो ऐं उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि खे का सज़ा बि मिली हुजे जवाबदारनि खे। उन्हनि जी कैपेसिटी न आहे ऐं रेवेन्यू साइड जे अमलदारनि जो उन्हनि ते वॾे पैमाने ते कब्ज़ो आहे, उनजी कैपेसिटी न आहे, न हू कमु करणु चाहिनि था। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त को गैर आम माण्हू, को अहिड़ो माण्हू जंहिंजे मथां के मिनिस्टर जो हथु न हुजे, के सरकारी धुर जो हथु न हुजे या को हुकूमती सिस्टम जो माण्हू न हुजे, उहो हिननि खे हथु अचे उनखे तोड़े छॾींदा, उन्हनि खां पैसा वठंदा। बाक़ी जेको आहे सो एंटी करप्शन खातो सिंध जे खज़ाने ते मुकमल तौर ते हिकिड़ो बार आहे जंहिंजो को बि अमल दख़ल कोन्हे को, मुकमल तौर ते हिकिड़ो सियासी खातो आहे। त इमदाद सूमरा साहब, अव्हां छा था सम्झो, सिंध हुकूमत नेब ऐं FIA खां बचण लाइ इहो हथु वठी एंटी करप्शन खे मुतहरिक कयो आहे? बिल्कुलु ईअं ई आहे न। जेको बि माना उन्हनि खे केस नज़र ईंदो त मथां FI में हलियो वञे या नेब में हलियो वञे। FI ऐं नेब में को फ़रिश्ता कोन्हनि के वेठल, उते बि हिननि जा ॿाहिरि वेठल आहिनि, पर वरी बि कुझु न कुझु उते चेक एंड बैलेंस आहे एंटी करप्शन डिपार्टमेंट में, उहो बि चेक एंड बैलेंस कोन्हे को। अच्छा, ॿियो वॾे पैमाने ते हिन महिल जेके अहम पोस्टुनि ते वेठल आहिनि उहे माण्हू जेके 2012 में ज़रदारी हाउस जा टेलीफोन ऑपरेटर आहे, जिनखे बिना के कमीशन जे डायरेक्ट एंटी करप्शन में सब इंस्पेक्टर मुक़ररु कयो वियो, उन्हनि खे अहम जॻहियुनि ते रखियो वियो आहे, त उहे कहिड़ो कमु करे सघंदा जेके हुकूमती धुर जे हिकिड़े हाउस जा टेलीफोन ऑपरेटर ऐं नौकर चाकर हुजनि, उन्हनि खे वठी अची तव्हां विहारे छॾियो आहे। उन खां पोइ ऑफिसर उहे मुक़ररु थींदा आहिनि जेके हुकुमराननि जी हुज़ूरी कनि। सो अमल दख़ल को बि कोन्हे को, नेब खां बचण जा हथु कंडा आहिनि, FI खां बचण जा हथु कंडा आहिनि, ऐं जेके हुकुमरान धुर सां गॾु वागियल जेके मिनिस्टर आहिनि ऐं जेके MPA आहिनि, जेके उन्हनि सां उन्हनि जा वेठा ऑफिसर आहिनि, उन्हनि जा केस शिफ्ट कराए, ट्रांसफर कराए, हीअ सम्झो त हिकिड़ी लॉन्ड्री जो कमु करे थो एंटी करप्शन डिपार्टमेंट। ऐं सिंध हुकूमत जंहिं केस में बचणु चाहींदी आहे उहो एंटी करप्शन ते मोकिलियो वेंदो आहे। ऐं हिन महिल ताईं एंटी करप्शन जी का परफॉर्मेंस तव्हांखे नज़र कान ईंदी, या एंटी करप्शन ॿुधाए त असां फलाणो कमु कयो, फलाणो केस हल कयो, फलाणा पैसा असां वापसि कराया,
या फलाणी करप्शन में हेतिरा माण्हू असां गिरफ़्तार कया, जीअं नेब ॿुधाईंदी आहे, हिननि जो त को बि अमल दख़ल ई कोन्हे को। अच्छा इमदाद सुमरो साहब, अवां छा था सम्झो जेका ज़मीर अब्बासी ख़िलाफ़ इहा कार्रवाई थी आहे, उहा कार्रवाई हिकु सिस्टम जी ॿिए सिस्टम ख़िलाफ़ इहा कार्रवाई आहे? 100% इहा ई ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं ज़मीर अब्बासीअ को ग़लति कमु कयो आहे त उन में जेको खाते जो जेको मिनिस्टर जेको सेक्रेटरी आहे असद ज़ामिन, चाहे कंहिं अॻूणे ब्रिगेडियर जो पुटु आहे, उहो कीअं हुन खां बरियल जमा थी सघे थो? ॿिया हुते जेके माण्हू आहिनि उहे कीअं बरियल जमा? उहो हिकिड़ो ई प्रोजेक्ट ऑफिसर प्रोजेक्ट डायरेक्टर आहे जंहिं इहो सॼो कुझु कयो हूंदो ऐं केस में एतिरा झोलनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं ज़मीर अब्बासी जे बेल जो मामिलो आयो, उहो त जज त खणी रद्द कयो पॉलिसी जे तहत, त उन में जेको एंटी करप्शन जो जेको प्रोसिक्यूटर हो उन त नो ऑब्जेक्शन ॾिनो, असांखे को ऑब्जेक्शन कोन्हे को, भली हिनखे जेको आहे तव्हां बेल ॾिनो वञे। इन मां ई तव्हां सम्झी सघो था 100% इहा ई ॻाल्हि आहे त ॿ सिस्टम पैरेलल सिंध में हलनि था। हिकिड़ो डॉक्टर आसिम जो सिस्टम आहे ऐं हिकिड़ो एजी मजीद जो सिस्टम आहे। इहो हिकिड़े सिस्टम जो ॿिए सिस्टम खां नाराज़गीअ जे करे ज़मीर अब्बासी गिरफ़्तार थियो आहे ऐं तमामु जल्दी माना जेको आहे सो बेल ते बि ॿाहिरि ईंदो ऐं केस जो को नतीजो निकिरणो ई कोन्हे। त इमदाद सुमरो साहब, अवां हिकु सहाफ़ी जी हैसियत सां तव्हांजी नज़र में सिंध में करप्शन ख़तमु करण लाइ सभ खां पहिरियों क़दम जेको आहे उहो कहिड़ो खणणु घुरिजे? ॾिसो, हींअर त करप्शन त एतिरी त जेको आहे सो फैलिजी वई आहे, को इनकलाबी कमु करणो पवंदो, पॉलिटिकल विल हुअणु घुरिजे, जेका असांखे बदकिस्मती सां पीपल्स पार्टी जे हुकुमराननि में पॉलिटिकल विल नज़र ई कान थी अचे। सिंध जो वॾे में वॾो जेको करप्ट इदारो आहे उनखे एंटी करप्शन जे रेवेन्यू खातो माना डोमेन खां ई ॿाहिरि कढियो वियो आहे न। उन खां अलावा जेसि ताईं उन में मेरिटोरियस ऑफिसर्स न ईंदा, अहिड़ा ऑफिसर्स न ईंदा जेके सुठा हुजनि, जिन जी रेपुटेशन सुठी हुजे ऐं उहो मुकमल तौर ते सियासी, अच्छा सभ खां वधीक जेको गैर कानूनी कमु आहे, जेको मेयर साहब मिनिस्टर आहे एंटी करप्शन खाते जो, इहो ई गैर कानूनी आहे। मेयर साहब जी पोस्टिंग अपॉइंटमेंट एज ए मिनिस्टर एंटी करप्शन गैर कानूनी आहे। उनजो सबबु इहो आहे त हीउ जेको आहे एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट आहे अंडर SNGAD, यानी ही अंडर चीफ मिनिस्टर कमु कंदो, इन जो को मिनिस्टर थिए ई नथो सघे। जो मिनिस्टर जी मुक़ररी ख़ुदि हिकिड़ो माना वॾो हिकिड़ो सुवालिया निशान आहे त इहो माना सॼो खातो माना जेको इहो अपॉइंटमेंट ई ग़लति आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो को शहरयार मेयर साहब आहे जेको मशहूरु आहे सभिनी एंटी करप्शन जे बचे खे सॼी सिंध खे ख़बर आहे, जेको सिंध जे सभिनी डिवीज़ननि मां पैसा गॾु कंदो आहे ऐं मथे पहुचाईंदो आहे। सो जेसि ताईं इहे सभु शयूं हूंदियूं तेसि ताईं इहो कीअं माना सिंध मां करप्शन ख़तमु थी सघे थी? सिंध मां करप्शन तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं असांजा हुकुमरान, असांजा सियासतदान चाहींदा। असांजा हुकुमरान सियासतदान न खां वठी चोटीअ ताईं करप्शन में मुलविस आहिनि, उहे कतई तौर ते एंटी करप्शन खे आज़ाद डिपार्टमेंट न बनाईंदा, न हुन में इस्लाहात ईंदा, न सुठा ऑफिसर मुक़ररु थींदा। ही सिर्फ़ु जीअं सिंध पुलिस जो हींअर खातो आहे सियासी मुखालफ़नि खां बदिला वठण, सियासी मुखालफ़नि सां स्कोर सेटल करण जा ॿई इदारा आहिनि, बाक़ी हुननि जो को अमल दख़ल कोन्हे। मूंखे परे परे ताईं को उमेद जो किरणो नज़र नथो अचे त एंटी करप्शन खाते में या एहसास कदर कंहिं ॿिए इदारे में सिंध में घटि का बहितरी अचे ऐं सिंध में को करप्शन जी ख़ात्मे जे लाइ का संजीदा का कोशिशि थिए। मूंखे परे परे ताईं उहा का शइ नज़र कान थी अचे। अच्छा इमदाद सुमरो साहब, अवाम जूं शिकायतूं जेके आहिनि उहे बि एंटी करप्शन ताईं पहुचनि थियूं, पर उन्हनि ते अमल दरामद आख़िर छो घटि नज़र अचे थो? कुझु कोन थो थिए। मां ज़ाती तौर ते 3 केसनि में एंटी करप्शन डिपार्टमेंट में माना मां फरियादी आहियां। 2-3 साल थी विया, हेतिरो प्रेशर, हेतिरी वाक़फ़ियत, हेतिरी उथण वेहण जे बावजूदि उन्हनि केसनि में कुझु बि कोन थियो। सबूत असां एंटी करप्शन खे प्रोवाइड कया, पर हिन महिल ताईं कंहिं क़िस्म जो को बि नतीजो कोन निकितो आहे। सो मां त हिन खाते खां मुकमल तौर ते मायूस आहियां। ऐं जॾहिं हिकिड़ो कराची में रहंदड़ सहाफ़ी आहे जंहिंजी वाक़फ़ियत बि आहे, थोरी घणी सलाम दुआ ॾेठ वेठ बि आहे, उन जी जेके ज़ाती दरख़्वास्तूं आहिनि उहे ई माना जेको आहे सो रदीअ जी टोकरी में आहिनि, त आम माण्हू खां छा आशा थींदो? आम माण्हू जेका दरख़्वास्त ॾिए थो उन ते एंटी करप्शन जो इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, AD, DD, DG उहे पैसा कमाइनि था, उनखे पंहिंजी कमाई जो ज़रियो बनाइनि था ऐं अवाम खे को बि रिलीफ नथो मिले ऐं न ई करप्शन ख़तमु करण जे लाइ का संजीदा कोशिशि कई वञे।
वॾी महिरबानी अव्हांजी। इमदाद सूमरो साहब सीनियर सहाफ़ी ऐं तजज़िया इमदाद सूमरो साहब असां सां टेलीफोन ते मौजूदु हुआ। असांजो चवणो आहे त हीअ जेको एंटी करप्शन खाते जूं कार्रवायूं आहिनि उहे मुकमल जेके आहिनि, जीअं आवाम जी बि राय इहा हुई त उहो इदारो जेको आहे उहो मुकमल सियासी असर हेठि आहे। ऐं इमदाद सूमरो साहब जो बि इहो ई चवणु हो त उहे बि इन एंटी करप्शन खाते मां मुकमल तौर ते मायूस आहिनि। नाज़रीन, हिते वठूं था शॉर्ट ब्रेक।